नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा हलूं त PTLF उस्तादनि पारां प्रेस क्लब कुनरी अॻियां पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर करे रहिया आहियूं कुनरी मां, जिते प्राइमरी उस्ताद आबिद रशीद खे धमकियुनि ऐं ब्लैकमेलिंग करण जे केस में गिरफ़्तार करण ख़िलाफ़ उस्ताद तंज़ीम PTLF पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब कुनरी अॻियां मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर करे रहिया आहियूं। PTLF ज़िले उमरकोट के जनरल सेक्रेटरी नज़ीर माविया, तालका सदर वली मोहम्मद कपरी, गस्टा ज़िले सीनियर नायब सदर अकबर अली गिशकोरी ऐं ॿियनि उस्तादनि आबिद रशीद ते कूड़ो केस दाख़िल करे गिरफ़्तार करण वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त अवामी मसइले ते आवाज़ उथारींदड़ उस्ताद ते कूड़ो केस करे ॾुहारनि वांगुरु गिरफ़्तार करणु हिकु मौज़ूद उस्ताद जी तज़लील ऐं इंसाफ़ जो जनाज़ो कढणु जहिड़ो अमल आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर करे रहिया आहियूं कुनरी मां, जिते PTLF उस्तादनि पारां एहतिजाजी रैली कढी वई आहे प्रेस क्लब कुनरी अॻियां। इन ख़बर जा वधीक तफ़सील वठण जे लाइ असां राब्तो कयो आहे कुनरी मां पंहिंजी सिंध जे रिपोर्टर आगा खान चांडियो खान। जी आगा खान, छा अपडेट आहे? कुनरी शहर के मसरूफ़ रहायशी ऐं कारोबारी इलाइक़े में एक इमारत की छत ते मोबाइल टावर लगाइण ख़िलाफ़ शिकायतों कंदड़ प्राइमरी उस्ताद आबिद रशीद के धमकियुनि ऐं ब्लैकमेलिंग करण के केस में गिरफ़्तार करण ख़िलाफ़ उस्ताद तंज़ीम PTLF पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अॻवाननि PTLF ज़िले उमरकोट के जनरल सेक्रेटरी नज़ीर माविया, तालके सदर वली मोहम्मद कपरी, गस्टा ज़िले सीनियर नायब सदर अकबर गिशकोरी ऐं ॿियनि उस्ताद आबिद रशीद ते कूड़ो केस दाख़िल करे गिरफ़्तार करण वारे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त अवामी मसइलनि ते आवाज़ उथारींदड़ उस्ताद ते कूड़ो केस दाख़िल करे ॾुहारनि वांगुरु गिरफ़्तार करण हिकु मौजूद उस्ताद जी तज़लील ऐं इंसाफ़ जो जनाज़ो कढणु जहिड़ो अमल आहे। चीफ जस्टिस ऐं वॾो वज़ीर तइलीम ऐं ॿियनि मसइलनि खां अपील कई त मास्तर आबिद सां थियल ज़ाब्ती ऐं नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। आगा खान चांडियो, पंहिंजी सिंध कुनरी।